सहूलियतुनि जी वाध समेत छाहाणी ज़िंदगी गुज़ारण वारे ख़्वाबनि जे करे अॼुकल्ह मुख़्तलिफ़ शयुनि सां गॾु खाधे पीतीअ जो मयार ऐं अंदाज़ बि मटिबो पियो वञे। ईअं नाहे त गुरबत ख़तम थी वई आहे या वरी हर माण्हूअ खे शाही खाधा मुहैया थी विया आहिनि, पर बहरहाल तर्ज़े ज़िंदगीअ में फ़र्क़ु ज़रूर अची वियो आहे। केतिरनि ई घरनि होटलनि तोड़े ॿियनि जायुनि ते तव्हां आम ॾिठो हूंदो त माण्हू हथनि बदिरां चमचनि सां खाधो खाईंदा आहिनि, जेको खेनि सिहत जे केतिरनि ई फ़ाइदनि खां महरूम बणाए। जॾहिं तव्हां चमचे सां खाधो खाईंदा आहियो त तव्हांजो दिमाग़ खाधे जी साख़्त ऐं गर्मी पद खे सम्झी नाहे सघंदो। इहो ई सबबु आहे त तव्हां खाधे जी हरारत खे सम्झण जे बदिरां ई गरम खाधो पंहिंजी वात में विझंदा आहियो। पर जॾहिं तव्हां हथनि सां खाधो खाईंदा आहियो त हथनि में मौजूदु लकीरूं खाधे जी हरारत खे अॻु में ई महसूस करे वठंदियूं आहिनि ऐं अहिड़ीअ रीति तव्हांजी ज़ुबान गरम शयुनि खे बर्दाश्त करण लाइ पाण खे तयारु करे छॾींदी आहे। ॿियो त तव्हांजे हथनि जूं लकीरूं दिमाग़ खे इहो ॿुधाईंदियूं आहिनि त तव्हां छा खाइण वारा आहियो, जंहिंजे करे अहिड़ी शइ जो मुकमल तौर ज़ाइको वठण ऐं हाज़मो करण जे लाइ तव्हांजो दिमाग़ एंज़ाइम ठाहिण शुरू करे छॾींदो आहे। असांजे हथनि ते ख़राब बैक्टीरिया सां गॾु सुठा बैक्टीरिया बि मौजूदु हूंदा आहिनि। उहे बैक्टीरिया असांखे जीवड़नि जे नुक़सान खां बचाईंदा आहिनि। जॾहिं तव्हां चमचे सां खाईंदा आहियो त हथनि में मौजूदु बैक्टीरिया तव्हांजे मादे ताईं पहुची नाहे सघंदा। ॿिए पासे जॾहिं तव्हां हथनि सां खाईंदा आहियो त आङुरियुनि ते मौजूदु सिहत वारा मादा तव्हांजे वात जे ज़रिए जिस्म जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में वेंदा आहिनि ऐं अहिड़ीअ रीति हाज़मे वारो निज़ाम बहितर थींदो आहे ऐं तव्हांजो जिस्म नुक़सानकार बैक्टीरियाज़ खां महफ़ूज़ रहंदो आहे। चमचे सां खाधो खाइण सवलो त हूंदो आहे, पर इन सां गॾु रत में मिठाण जे मिक़दार खे गैर मुतवाज़िन बणाईंदो आहे, जंहिंसां शुगर जा ख़तरा वधी वेंदा आहिनि। हिकु तहक़ीक़ मां साबित थियो आहे त जेके माण्हू तेज़ीअ सां खाधो खाईंदा आहिनि, आराम सां खाधो खाईंदड़नि जी भेट में उन्हनि में शुगर जे मर्ज़ जा ख़तरा बि घणा हूंदा आहिनि। इन हवाले सां थियल हिकु तहक़ीक़ मां साबित थियो आहे त तेज़ीअ सां खाधो खाइण थोल जो बि सबबु बणिबो आहे। जॾहिं तव्हां हथनि सां खाईंदा आहियो त तव्हांजो ध्यानु बि सॼो जो सॼो खाधे ऐं खॼंदड़ गिरहनि ॾांहुं हूंदो आहे ऐं तव्हां खाधे दौरान हथनि सां ॿियो को बि कमु नाहियो करे सघंदा। जॾहिं त चमचे सां खाधो खाइण दौरान टीवी ॾिसण, रिमोट ऐं मोबाइल ऑपरेट करण वग़ैरह जहिड़ा कम करे सघजनि था। घणे क़दुरु माण्हुनि जो ख़्यालु आहे त चमचे सां खाधो खाइण सां सफ़ाई सुथराईअ जो घणो ख़्यालु रखी सघिजे थो, जॾहिं त हक़ीक़त इन जे उबतड़ आहे। जेके माण्हू हथ सां खाधो खाइण जा आदी हूंदा आहिनि, उहे खाधे खाइण खां अॻु हथ ज़रूर धोईंदा आहिनि। अहिड़ीअ रीति ॾींहं में केतिरा ई भेरा हथ धोइण सां हथ ख़राब जरासीमनि खां पाक रहंदा आहिनि। खाधे खाइण खां अॻु ऐं पोइ पंहिंजे हथनि खे सुठे नमूने साफ़ कयो। खाधे जे वॾे शयुनि खे नंढनि नंढनि ज़रनि में टोड़े पोइ खाओ त जीअं तव्हां उन्हनि खे सवलाईअ सां ॻही ऐं चिॿाड़े सघो। जॾहिं हथ सां खाधो खाओ त प्लेट ॾांहुं झुकण जे बदिरां सिधा वेही खाओ ऐं कोशिश कयो त पंहिंजूं ठूठियूं बि खाधे वारी मेज़ या खट वग़ैरह ते न रखो। खाधे दौरान नंढा नंढा गिरह खणो। खाधे जा नंढा टुकड़ा ऐं नंढा गिरह तव्हांखे चॿाड़ण में सवलाई ॾींदा ऐं मादो बि उन्हनि खे सवलाईअ सां जल्दी हज़म करे सघंदो। सिहत जी साइंस आम तौर ते हिक गिरह खे 32 भेरा चॿाड़ण खां पोइ ई खाधे खे सिहत ऐं मादे लाइ फ़ाइदेमंद करार ॾिनो आहे। 32 भेरा हर गिरह चॿाड़ण जो मक़सदु रुॻो खाधे खे सन्हो करण ई आहे, पर जेकॾहिं इहो अॻु में ई नंढनि टुकड़नि में हूंदो त इहो न रुॻो तव्हांखे चॿाड़ण ऐं ॻहण में सवलो हूंदो, पर मादो बि उन खे सवलाईअ सां हज़म करे सघे थो।